मौत ज़िंदगी जी हिकु अहिड़ी हक़ीक़त आहे जंहिंखे कॾहिं बि विसारे नथो सघिजे, छो त हर जानदार खे मौत जो मज़ो चखणो आहे, पर उन में उमिरि जे क़ैद जी का बि गुंजाइश न आहे। जॾहिं त वक़्तु ईंदो आहे, इंसान खे वञिणो ई पवंदो आहे। साल 2017 में दुनिया मां ओमपुरी, शशि कपूर समेत ॿिया बॉलीवुड सितारा विछड़ी विया। मुस्लमाननि जे हक़ में ॻाल्हाइण वारो भारतीय अदाकार ओमपुरी साल 2017 जी शुरूआति में दुनिया खे छॾे हलियो वियो। उन आख़िरी भेरो सलमान ख़ान जी फिल्म ट्यूबलाइट में बि पंहिंजे किरदारनि जा जलवा ॾेखारिया। उनखे भारतीय सिनेमा इंडस्ट्री में बेशुमार एवॉर्ड सां नवाज़ियो वियो आहे। सोनिका चौहान हिकु मॉडल ऐं टीवी मेज़बान हुई, जेका 29 अप्रैल 2017 ते हिकु कार हादसे में शदीद ज़ख़्मी थी पई, जंहिंखे बाद में इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हूअ ज़िंदगी जी जंग 27 सालनि जी उमिरि में हाराए वई। बॉलीवुड जे मशहूर ऐं मारूफ़ अदाकार शशि कपूर 79 सालनि जी ॼमार में दुनिया मां लाॾाणो करे वियो। हू वॾे अरसे खां बीमार ऐं इस्पताल में दाख़िल बि रहियो, जॾहिं त 4 दिसंबर 2017 ते साहु हुन जो साथ छॾे वियो ऐं हू पंहिंजे मदान खे रोआरे छॾे वियो। इंदर कुमार जे मौत जी ख़बर उन जे मदान समेत दुनिया जे इंसाननि खे हैरान करे छॾियो। हू अञा जवानी माणे रहियो त दिलि जे दौरे हुन जो साहु 28 जुलाई ते कढी छॾियो, जॾहिं त हू 43 सालनि जो हुयो। रीमा लागोस खे बॉलीवुड जी पसंदि तरीन माउ चयो वञे त ग़लति न लॻंदो। हुन पंहिंजो आख़िरी साहु 8 मई 2017 ते खंयो। हुन जे मौत जी ख़बर सभिनी खे हैरानी में मुब्तला करे छॾियो। विनोद खन्ना जी ॻणप बॉलीवुड जे वॾनि अदाकारनि में थींदी आहे। हू 27 अप्रैल 2017 ते रत जी कैंसर सबबि दुनिया मां देहांत करे वियो। फिल्म डायरेक्टर, प्रोड्यूसर ऐं स्क्रीन राइटर रानी मुखर्जीअ जो वालिद राम मुखर्जी बि पंहिंजो आख़िरी साहु 22 अक्टूबर ते 2017 ते खंयो।